नाज़रीन, अहमदपुर लॻभॻि वारे इलाइक़े में हिक ई घर जा 4 भाती माज़ूर बणियल आहिनि। माज़ूरनि जे वारसनि वस वारनि खे इलाज लाइ माली मदद जी अपील कई आहे। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे अब्दुल रज़ाक कलोड़ो। अहमदपुर भरिसां बहारो शहर में पुर नसीम मला जा 3 नौजवान पुट माजिद, इमरान, मुज़म्मिल हिक नौजवान न्याणी साइमा माज़ूर आहिनि, जेके सालनि खां हलण फलण खां लाचार बणियल सिरत अली ते मज़दूरी करे पंहिंजे बच्चनि जे पेट जी बुख उजाए थो। दर्द कथा ॿुधी हर इंसान पंहिंजे अखियुनि मां लुड़क रोके नथो सघे। पोइ ताईं संदसि घरवारी माज़ूर औलाद पैदाशी माज़ूर न आहिनि। हलंदे फिरंदे जंगनि मां साहु छॾींदो वियो ऐं उन सां गॾु दिमाग़ ते बि वॾो असर थी वियो, जंहिं करे ॻाल्हाइण ॿोलाइण जी बि आस्ते आस्ते सघ घटिजण लॻी आहे, जिन जे इलाज वसार घटिताई घर जो अलाह ताला विकिणी पंहिंजे औलाद जूं ख़ुशियूं ख़रीद करण जी कोशिश कई, पर क़िस्मत साथ न ॾिनो। बचनि जे ख़ुशियुनि ऐं तंदुरुस्तीअ जी मदद लाइ मीडिया ज़रिए हंध विहारनि था। संदन अमड़ ऐं पीउ मायूस थी चयो त सबबु सख़्तु परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं, पर पंहिंजे औलाद मां कॾहिं बि बेदारी ज़ाहिर न आहे। पर हिकु ॻणती संदन जीअ खे जोड़े रही आहे त माउ पीउ जे गुज़रण खां पोइ बचनि जी सार केरु लहंदो। सिंध अंदरि हज़ारे समाजी तोड़े इंसानी हक़नि जूं तंज़ीमूं माज़ूर ख़ानदान जे दावेदार बणियल आहिनि। उन्हनि मां आसरो लाइ पुर समाजी तंज़ीमुनि ऐं वसा वारनि जी मदद जा अॼु बि मुंतज़िर आहिनि। ट्रपड़ टाड़ी मां खपाए इन्हनि जो इलाज कराया, मूं वटि हाणे का शइ रही न आहे जो मां इन्हनि जो इलाज करायां। इन्हनि मां इन्हनि लाइ ॾिसी नथो सघां। मूंसां कंहिं बि MP कयूं आहिनि, मां त कई दफ़ा दाऊं कूकूं कयूं आहिनि, हर के शइ कई आहे, पर मूंखे को ॿुधण वारो कोन्हे। हिन महिल मां जे वञा थो मज़ूरीअ ते त इन्हनि जी केरु करे, जे नथो वञा त केरु खाराईंदो। इहो मुंहिंजे लाइ अपील आहे वसारनि खे, जेतिरी मुंहिंजी मदद करे सघनि त हिन बच्चनि लाइ मदद कनि। बच्चा बांबड़ा ॾेई काॾे वञनि, कंहिं महिल कीअं पोइ पिया वक़्त खे ॾोरींदा आहियूं। बाक़ी असांखे कंहिं रुपयो बि न ॾिनो आहे, असां वसु कयो आहे। किथां 5 रुपया मिलिया बच्चनि जो इलाज करायूं, कुझु बि असांखे न मिलियो आहे। त हिकिड़ो माण्हू पेट त खाईंदासीं न, ॾुखियो जा सुखियो, पोइ कंहिं महिल बुख ते त कंहिं महिल उञ ते वेहंदा आहियूं। पोइ इहा त इलाज पियो हलंदो आहे, इहो सनो थुलो पियो हलंदो आहे। जे असां मरी वेंदासीं त पोइ असांखां पोइ हिननि बच्चनि जो केरु आहे। असांखे बसि इहो थो थिए त असां पंहिंजे बच्चनि जी पोयूं बि कयूं वञूं त असांजे बच्चनि जो इलाज थिए, त पंहिंजे हथनि पेरनि सां घुमनि थोरो थकी। असांजो पीउ ग़रीब आहे, इलाज करायो त असां घुमूं। मां बि घुमंदी हुअमि, हा इहे बि थोरो घुमंदा हुआ, त कंहिं बि मदद न कई आहे। आता तो इलाज तो कराओ, आता बीमार हुआ, आता कली पाऊ, आता दी दवा कराओ, पाते काड़ी लाडो, आता कुमूने दे उकुमा काई भी हिम्मत ना कया माथू लायूं था। आता तो पियो तली पोआ माता तो मुतो इलाज ते म बारे मना। ॾिसणो इहो आहे त हिन मजबूर पीउ माउ जे दर्दनि में घटिताई आणण लाइ केरु थो मसीहा बणिजी संदन ॾुख भरे जीवन खे ख़ुशियूं ॾेई, इंसानियत जे एतबार ऐं आसरे खे पाणी ॾेई मुरझायल चेहरनि ते मुर्क थो आणे। कैमरामैन शकील कलोड़ो सां गॾु अब्दुल रज़ाक कलोड़ो, आवाज़ TV न्यूज़, अहमदपुर।